उस्ताद साहिबा ऐं मुख़्तलिफ़ शोबनि सां तालुक़ रखंदड़ अफ़सरां ऐं मुंहिंजा शागिर्द साथियो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जीअं त अॼु मुंहिंजी तक़रीर जो उन्वान आहे असांजो अज़म करप्शन खां पाक पाकिस्तान। जीअं त सभ खां पहिरियां असां इहो सम्झूं त करप्शन आहे छा? करप्शन हिकु अहिड़ी समाजी बुराई आहे जेका कंहिं मुआशरे, क़ौम, वतन, रियासत खे तबाह ऐं बर्बाद करे छॾींदी आहे। करप्शन इदारनि खे उजाड़ींदड़, तक़दुस खे पामाल कंदड़, तरक़ीअ खे तनक़ीद में बदिलाईंदड़, तरक़ीअ खे तनक़ीद में बदिलाईंदड़, मुल्क ऐं क़ौम खे बर्बाद मिटाईंदड़। जंहिंजे चवण सां अखाणी थी वञे, जिस्म जली थो वञे, रूह रली था वञनि, दिल तड़पी थी पए, उहा छा आहे? उहा आहे करप्शन, करप्शन, करप्शन। जीअं त जनाब सदर, करप्शन जेको पाकिस्तान जो वॾे में वॾो मसइलो आहे, उहो आहे करप्शन। जिते वञो करप्शन, इदारनि जे अंदरि वञो करप्शन। पाकिस्तान जो उहो को बि इदारो न आहे जिते करप्शन न हुजे। करप्शन हाणे गफ़ार जमाली जो इन लाइन जे हिसाब सां जो शेर आहे त तव्हां ॾिसो त रिश्वत जेके रिश्वत आहे मुल्क जे अंदरि थिए पई, उन रिश्वत खे सरेआम रिश्वत खे बुराई न पियो सम्झो वञे हिन मुआशरे जे अंदरि। पर उन वक़्त तक सां शेर गफ़ार जमाली जो पेश कंदुमि त बेरोज़गार खां रिश्वत जॾहिं घुरंदो आहे को पगारदार, पोइ दिलि चवंदी आहे दागी हुनजे मुंहं ते किसी को कानून न सोनाए, सभी नजायज फर्द कढाइण, कुर्सी ते या वेठा डाइण, चंद साठा घुरिया पैसा, गैर कानूनी फुरिया पैसा, कावड़ लगंदी आहे तॾहिं, कावड़ लगंदी आहे तॾहिं, जायज़ कम लाइ रिश्वत जॾहिं घुरंदो आहे को तपेदार, पोइ दिलि चवंदी आहे दागी हुनजी मुंहं ते जनाब सदर अलामा काज़ी हाणे उहा ॻाल्हि आऊं हिते IBS अकल में करणु चाहियां पियो। उहा ॻाल्हि जेका सिंध यूनिवर्सिटी जे केॾे न सुणे वाइस चांसलर कई हुई, जेकॾहिं आउं पंहिंजो कमु ईमानदारी सां अदा नथो करियां त मूंखां उहो स्वीपर भलो आहे जेको पंहिंजी ड्यूटी सच्चाई सां ॾे थो। करप्शन आहे जेका समाज लाइ नासूर पैदा थी आहे, करप्शन जेका आहे उहा मुल्क लाइ नासूर पैदा थी आहे, उहा करप्शन आहे। करप्शन जा हुन ते केतिरा ई क़िस्म आहिनि, पर करप्शन जा जेके ॿ क़िस्म आहिनि उहे आउं तव्हां ॾाढो बयानु कंदुमि। हिकिड़ी हूंदी आहे सिस्टमिक करप्शन, हिकिड़ी हूंदी आहे वॾी करप्शन। नंढी करप्शन इहा हूंदी आहे त माण्हू चाहींदो आहे त जेके नंढी जेका करप्शन हूंदी आहे उहा थींदी आहे त दौलत जे हुसूल जे लाइ थींदी आहे, उहा लालच जे लाइ थींदी आहे। ऐं वॾी करप्शन जेको माण्हू कंदो आहे, उहा वॾी जेका माण्हू करप्शन कंदो आहे उहो माण्हू चाहींदो आहे, उहा मजबूरन माण्हू करप्शन कंदो आहे। पर असां सम्झूं था त इहा करप्शन असांजो जेको उन्वान आहे, असांजो असांजो अज़म करप्शन खां पाक पाकिस्तान, असांजो जेको उन्वान आहे त असां पंहिंजे हिकु तमुननि सां देश जे तरफ़ सां एंटी करप्शन जे तरफ़ सां मुल्क जे करप्शन जे ज़रिए कानून जे कढण ॾियारे करे सज़ाऊं ॾेई करे करप्शन को पाक मुल्क सां बढ़ाए सघूं था। छाकाणि त पंहिंजे वतन मां न बीहण जो करप्शन आहे। साल 1903 त सॼण इंसान के उनासी विसरे हेठि ॿुधी के होए। जियो रशीद